अचो त दुनिया जे पहिरें फिल्म शाइर जो निराली अंदाज़ सां अभ्यास करियूं। दोस्तो, ही चैनल सब्सक्राइब करियो ऐं पोइ ही शेयर पढ़ो। हेज न हूंदो जन से कीअं विंदुर वेंदियूं, वेहो विच रहनि सहसी सधन वारियूं। जन जे अंदर में तड़प न हूंदी, जज़्बो न हूंदो, उहे विंदुर कीअं वेंदियूं। उहे विच में ई वेही रहंदियूं, हाराए वेंदियूं, अॻिते हली न सघंदियूं। जन वटि रुॻो सद हूंदी, ख़्वाहिश हूंदी। रूसी लेखक मैक्सम गोर्कीअ चयो हो त गोली गोरीले जे ज़हन मां निकिरंदी आहे, न कि बंदूक मां। जज़्बो कमु कराईंदो आहे, ख़्वाहिश न। दुनिया जे इनक़लाबनि पंहिंजे कारकुननि जी जिस्मानी तरबियत सां गॾु उन्हनि जी ज़हनी तरबियत बि कई। कारकुननि जा ज़हन नज़रिए सां मुसल्हो कया विया। उहे इंसान अॻिते हली वॾियूं कामयाबियूं हासिलु कंदा आहिनि। उन जे उबतड़ जन तंज़ीमुनि इहो कमु न कयो हूंदो आहे, उन्हनि जा कारकुन कुझु ॾींहंनि में ई मायूस थी वेही रहंदा आहिनि। लतीफ़ साईं मथें शहर में उहो सभु कुझु सम्झायो आहे।